जी नाज़रीन, लाड़काणे मां की ख़बर न लाड़काणे अॼु सूमर ॾींहुं ज़वार जावेद अहमद मिठाणीअ जन जे सरपरस्ती में ॿिनि धुरनि जे विच में सुलह थियो, जंहिंमें शाहिद अली बबर, फराज़ शेख, दिलबर शाहिद जन जे विच में जेका ग़लतफ़हमी पैदा थी हुई उहा अॼु सॼी संगत जे साम्हूं दूर थी वई। ॿई धुरियूं पाण में भाकुर पाए खीर खंड थी वयूं। इन खां बाद में दुआ घुरी मिठाई विराई वई। इन सुलहनामे में लाड़काणे जी मौजूदनि शिरकत कई, जंहिंमें लाड़काणे शहरी इतिहाद जे सदर न्याज़ अली अबड़ो, भोतार अली मुराद कमारियो, तनवीर अहमद अबड़ो, मदद अली खोड़ो, अमन कमेटी के अगवान मामा रमज़ान शेख, कादिर बख्श कमांगर, जुल्फकार डेथो, बशीर अहमद शेख, सहाफ़िन में जावेद मंकी, शहजादो अबड़ो, मकबूल सुमरो, हाजन कोरेजो, माशूक कोसो, गफ़ार मीरानी, मंसूर चांडियो, माजिद अबड़ो, असद जफड़ो, हाजन कोरेजो ऐं मुलाज़िम अली करंदी, नूर अब्बासी ऐं नाज़रीन ACUP जो वहीद सिंधी ऐं उन खां अलावा पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जो रसूल बख्श भुट्टे पिणु शिरकत कई ऐं आख़िर में सिंगर शाहिद बबर सुरनि जी वर्खा पिणु कई। जो वरी तो कया दुश्मना छा ज़माने मूंसां घटी कई, छा ज़माने मूंसां घटी कई, छा दुनिया दर्द घटिया सारी दुनिया खां वध दिलरबा मूं त तो में दूर रखूं, कोन सोचा हुयो मूं कॾहिं हिते तकलीफ़ूं एॾियूं ॾुखियूं, हाय एॾियूं ॾुखियूं ॼण त एॾा हुयासीं किना।